अध्याय 17 तहाँ श्रवण करी गया आयो। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र जी महाराज बताए गए कि हे अर्जुन, जेके माण्हू शास्त्र जे विधीअ खां परे रुगो मन सां घोर तप कंदा आहिनि ऐं वॾाईअ मोह कामना ऐं बल जे घमंड सां भरियल आहिनि, जेके शरीर रूप में मौजूद पंच तत्वनि खे ऐं अंतः करण में वसियल मूं अंतर्जामी खे कष्ट ॾींदा आहिनि। तिन अज्ञानी माण्हुनि खे तूं राक्षसी स्वभाव वारो है। भगवान चवनि था जेको बि असां कर्म कयूं शुद्ध कयूं, जीअं भगवान चयो आहे शास्त्र में तीअं कयूं उन ढंग सां, पर माण्हू ईअं न कंदा आहिनि। ये कोई दान ॾींदो त पोइ छा कंदो, पंहिंजे लाइ बढ़िया चांवर वठंदो, दान जे लाइ ख़राब, पंहिंजे लाइ ॻोल्हे ब्रांडेड कपिड़ा वठंदो ऐं दान में वीचारे ब्राह्मण खे ॾींदो, कंहिं ॿियो कंहिं संत कंहिं ग़रीब खे ॾींदो। अगरि मान लो केवल टावेल बि ॾींदो, उहो बि ॻोल्हींदो अथई सुठो न अची वञे थो कि अञा हल्को ॾेखार, अञा संत महात्मा मज़े जी ॻाल्हि। गरीब संत तो वही खराब दी दो, अमीर संत यानी भगवान की कृपा है, जेके संपन्न जेके कमी कोई उन्हें कहना बढ़िया मानव की मेंटलिटी ॾिसी, जबकि हुजण तो उल्टो खपे, जेको गरीब महात्मा उनखे तो सुठो ॾे, जेको संपन्न आहे उनखे हल्को बि ॾिने तो उनखे कहिड़ी परवाह आहे, उनखे दाता ॾिनो आहे न सब। गरीब आहे वीचारो जेको साइकिल ते हलण वारो झोपड़ी अथसि, चवंदुसि छा थो करे, 100 रुपए टावेल फैक्ट्री लॻल आहे, 25 रुपए वारो कट ऐं कुझु कट। हरे राम हरी सुपारी कहिड़ी आहे, ये बि ख़राब जीत था घुमनि, तव्हां कीअं था वठो कि असांजे लाइ दान जे लाइ, और माण्हू बि सम्झे अच्छा दान जे लाइ, उल्टी गंगा थी वई, यानी दान खराब तो खराब शइ को। अरे 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 ये छा है, ये फल खराब था थियनि पिया, इहो कीअं वता तो तव्हां त हेॾा सेठ आहियो, असांजे लाइ थोरी न, दान करण जे लाइ। अच्छा दान जे लाइ अहिड़े सभु तयार आहिनि, दान ख़राब कयो काॾे त इहा भगवान जी विधि त न, या मनमानी विधि। ब्राह्मण देवता मंत्र पढ़नि था, अरे बाबा छा स्वाहा स्वाहा लगाया कहिड़ा मंत्र था पढ़ो, अरे भैया विधि विधान सां कंदासीं 4 घंटा तव्हां हीअं कयो 500 ॿिया वठो, बाबा जी कलाक में पूरो कयो। हाणे ॿुधायो हिकु मिलन गुण संत महात्मा वीचारा कनि था विधि सां, त उनखे उल्टो चवनि था कलाक में शॉर्टकट कर, केरु वेंदो 2 कलाक, चओ हरे राम। 15 मिनटे में वेडी निपटा, रिसेप्शन आहे, इवेंट से जोरदार एनुअल पार्टी थींदी, बीजा 1.5 कलाक केरु वेंदो, 15 मिनटे में वेडी निपटा। संत बेचारा क्या करे, कब तक कथा सुन, उल्टी गंगा थी। चओ हरे राम ते हरे। ब्राह्मण देवता के छठी ॾींदा, अहिड़ी कढी करे बरसात में वञे त अछो कुर्तो कारो थिए, नथा सम्झो, यानी उनजो रंग एॾो कचो हूंदो आहे छटीअ जो, पाणी किरियो छटीअ में त उनजो कलर निकिरी वेंदो छटीअ जो, तॾहिं त अछो कुर्तो कारो थी वञे, कारो थी वेंदा, कलर थोरी कराईंदा ब्राह्मण, पाणी किरंदो छटीअ ते, छटीअ जो कलर निकिरंदो, उहो कुर्ते ते किरंदो त अछो कुर्तो छा थी वियो। हरे राम
हिकिड़ो ठेले वारो रखी वेठो त चईं घणे केला, चई एक केला जेके 15 रुपए। अच्छा ये ॿिया केला हे अलॻि छो रखिया अथई? चलो जय श्री कृष्ण। चई ये केला जेके ये 20 रुपए। अच्छा आहे ये 30 रुपए। ईअं छो? ये 15 रुपए वाला दाम वारा केला, 20 रुपए वाला मंदिर वारा दरबार में ॼण त मंदिर में खणी वञो, कच्चा हुजनि पितल हुजनि सभु हली वेंदा, भॻवान कुझु न चवंदो। और 30 वाला जी तव्हांजी खाइण। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। भगवान चवंदा भाई ये कहिड़ो हिसाब ॾेखारो, अहिड़ा माण्हू भीतर मां वेठा हृदय मूंखे का कष्ट यादि रखो। असांजा बाबा आनंदराम साहिब जन वेठा, हिकिड़ो माण्हू ग़रीबीअ जी ॻाल्हि पुराणे ज़माने जॾहिं मिटीअ जो घर ऐं खपड़नि जी छत, हिकिड़ो माण्हू बासमती चांवर खणी आया, मस्तु बढ़िया लंबा लंबा दाणा ख़ुशबूदार। बाबा जन वरिता त ओॾी महिल जयपाल भैया बीठा, आडवाणी परिवार जा दामाद, त उहे बीठा हुआ। उन्हनि खे बाबा जन चयो जयपाल हिकु कमु कर, असांजो दॿो जेको आहे न, हा उन में इहे जेके चांवर हल्का फुल्का उहे असां में लाइ, ऐं बासमती चांवर बाबा चई इहे उन्हनि में लाइ जेके ग़रीबनि जी सुबुह जो खिचड़ी हलंदी आहे। हल्का चांवर जेके हूंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, खंडा हूंदा आहिनि न, टुटल बि हूंदा आहिनि, बढ़िया बिना बढ़िया ठहंदो चांवर, खिचड़ी वग़ैरह चांवर, त उहे पंहिंजे लाइ लाराइनि। ऐं जेके बाबा जन खे मिलिया दान में बासमती चांवर घर जे लाइ, उहे ग़रीबनि जी खिचड़ी में लाइ। ईअं चइबो आहे, सुठी शइ ॾेई छॾियो, उहा वापसि ईंदव। हल्की फुल्की पाण त्याग करे स्वीकार। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। त शास्त्री जे विधीअ खां परे रुगो मन सां घोर तप कंदा आहिनि, अहिड़ा बि माण्हू आहिनि मन मानो तप कंदा आहिनि, मोह कामना बल जे घमंड सां भरियल आहिनि, जेके शरीर रूप में मौजूद 5 तत्व जल पृथ्वी वायु अग्नि आकाश ऐं अंतःकरण मन चित्त बुद्धि अहंकार में वसियल मां वेठो आहियां, मूं अंतर्यामी खे कष्ट ॾींदा। तिन ज्ञानी माण्हुनि खे तूं राक्षसी स्वभाव वारो ॼाण। अॻिते भॻवान चवंदा हे अर्जुन, कीअं की श्रद्धा 3 तरह जी थींदी आहे, सात्विक श्रद्धा, राजसी श्रद्धा, तामसी श्रद्धा। पहिरीं तरह सां भोजन भी 3 तरह जा थींदा आहिनि, कहिड़ा? सात्विक भोजन, राजसी भोजन, तामसी भोजन। कल्ह हिकिड़ो ॾींहुं छा खाईंदा, बासी खाईंदा आहिनि, 1 महीना फोटो तारिया, बासी खाईंदा आहिनि, बढ़िया रखी करे। असांजे सिंधी समाज में भी हिकु ॾींहुं आहे जेको थधो खाईंदा आहिनि, ऐं मूंखे जानकारी न आहे, सभु न पढ़ी आज तक की काथे शास्त्रनि में न मिलियो आहे, मूंखे संतनि सां बि वांगी कढी आहे, पर अहिड़ो कोई प्रमाण न मिलियो आहे कि बासी रखियल खाइणु खपे हिकु ॾींहं जो। कई संतनि सां मां ॻाल्हायो आहे, वॾनि सां, चवनि था न हिकिड़ी परंपरा पई हले कि देवी माता जी पूजा करण जे लाइ ऐं शीतल रखण लाइ शीतल खाओ त अंदरि बि सभु कुझु शीतल रहे, मन बि थधो रहे, सुठी ॻाल्हि आहे, पर प्रमाणित शास्त्रीय प्रमाण न मिलियो आहे। त गीता में श्री कृष्ण भगवान भोजन जे रूप में मना था कनि, रखियल बासी न खाए। या तो वरी एॾी भक्ति कजे कि भोजन ठाहिणो न पए, पहिरियों बढ़िया तव्हां डोडा पचाए रखिया ऐं पकोड़ा ठाहे रखिया, कोकियूं ठाहे रखियो, एॾी खाधो त उन वरी केवल भॼन इन करे कोई कंदा हुआ, भला ठीकु आहे, उहो भोजन बि सताव थो कि केरु वरी सभु प्रशाला करे भोजन में भॻवान जो भॼन न थींदो। अब एॾो भॼन करिणो आहे, अब कम करणु आहिनि, असांखे बि मोबाइल हलाइणी, टीवी
ॾिसणी आहे, घुमणो फिरणो आहे, ॻाल्हाइणो आहे, पढ़ाई बचत करणी आहे, और भोजन थधो बासी खाइणो। गीता में तो भगवान मना था कनि भाई माफ़ कजो, हाँ मां सभिनि खे प्रणाम थो कयां, उहो बासी चांवर हुजनि या थधो हुजे असांजे सिंधी समाज जो। बाक़ी ठीकु आहे, परंपरा आहे, प्रणाम आहे, भक्ति कायम थी। हीअ त मनमानो कमु आहे, भगवान चओ भक्ति गायब थी, विर्त उपवास थियो, सॼो ॾींहुं भॼन कयो, झंझट न रहे रोटीअ जो, फल फूल खाई वठो, जल पियो, खीर पियो, समय न लॻंदो रोटी में, सॼो ॾींहुं त रोटी में गुज़री थो वञे, टे टाइम जी रोटी कर, वरी हुन लाइ बासण बि मलणा पवंदा, हीअ बि हिकिड़ो कशालो वधी वठी अचो, कंहिं महिल कुझु कयो, केॾी ॻाल्हि वधी थी वञनि पई। तंहिंजे करे भक्ति हलंदी हींअर, भक्ति त गायब थी वेंदी, भक्ति गायब थी। और भोजन उन ॾींहुं ॾिसो त अलाए एकादशी 2-3 किलो वधी वञे वजन पाण, अहिड़ा आइटम निकिरी पिया आहिनि, अञा न वधी वेंदी। श्री कृष्ण गोविंद। शास्त्र में लिखियल आहे भाई हिन हालांकि असां प्रोग्राम ते वेंदासीं, टिफिन खणी वेंदासीं, और पहिरियों अहिड़ी सुविधा न हूंदी, हार्ड केस न हूंदा, टिफिन न हूंदा, हा न, त शास्त्रनि में त लिखियल आहे 48 मिनट जे अंदरि भोजन, 48 मिनट। लेकिन हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे, त एतिरो ई आहे कि ताज़ो हुजे, सुठो हुजे। असां त सुबुह जो बि ठाहे छॾियूं न, टई वरी केरु ठाहे वेंदो, नेरनि मंझंदि राति हिकु साथ रधे छॾियो टे भाई, चओ हरे राम, ईअं न कयो आहे। लेकिन ठीकु आहे, हाणे पहिरियों अहिड़ी विज्ञान जी देन बि न हुई, हाणे हार्ड केस अची विया, हार्ड पार्ट अची विया, त भोजन गरम रहंदो आहे, समय जे अनुसार नियम भी बदलती हुई। श्री कृष्ण गोविंद। त भोजन भी 3 तरह जो थींदो आहे। श्री कृष्ण भगवान चवनि था पिया और पंहिंजे पंहिंजे स्वभाव के अनुसार ही वणंदो आहे, यादि रखिजो। केॾो बि सुठो मखण खणी अचो थालीअ में, बढ़िया भोजन खणी अचो, ताज़ो खणी अचो, शुद्ध घी विझी अचो दाल में, शुद्ध चांवर ठाहियो, फुल्को ठाहियो, पर जेको माण्हू नॉनवेज खाईंदो आहे उहो चवंदो छा आहे ख़ासि पता थो खाराए, हा तो तामसी भोजन कंदो आहे, हुनखे मज़ो न ईंदो, उहो चवंदो ठीकु आहे मां बुख हणा थो मारी वञा थो होटल ते ऐं जय गोपाल करे थो अचां दोस्त सां, हुनखे उहो न वणंदो। इहो त तामसी नॉनवेज खाइण वधीक बासी जेके हूंदा आहिनि, बसर थूम इहे सभु राजसी तामसी भोजन में। रजोगुणी माण्हू हूंदो, केॾो बि बढ़िया स्वादिष्ट भोजन खायो, सात्विक खायो, त भोजन अरे हिन में त मिर्च ई कोन, मिर्च तो हुजनि, गरम मसाला हुजनि, कि जवान ते भोजन पए त अंग अंग फड़के, जवान नचण लॻे, एतिरा मिर्च त लॻनि जवान खे, तॾहिं लॻंदो भोजन कयो। चओ हरे राम। हाणे सात्विक भोजन असर ई नथो करे, जवान आदि थी वई आहे, खटो बि वधीक खपे, इस तरह पूरो खट्टो पर शरीर में छाइजी वञे, मिर्च समाए थी वञनि रग रग में, तॾहिं लॻंदो आहे भोजन कयो। इहो राजसी भोजन और हुनजो असर बि उहो ई थो, यादि रखिजो, भोजन जो असर बि थींदो अथव, भोजन सां बि स्वभाव ठहंदो आहे, बार 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 उहो भोजन ठहंदो। भोजन 3 तरह जो थींदो आहे, यज्ञ भी 3 तरह जा थींदा आहिनि, दान भी 3 तरह जा थींदा आहिनि, उन्हनि जो न्यारो भेद भी तूं मूंखां ॿुध। भगवान चवनि था टिनि में सभिनी खे बांटियो अथव, सतोगुणी, रजोगुणी, तमोगुणी, त इहे सभु अलॻि भगवान हाणे ॿुधाईंदा। भोजन कहिड़ो हूंदो आहे 3 तरह जो उहो ॿुधाईंदा, यज्ञ 3 तरह जा कीअं हूंदा आहिनि उहो ॿुधाईंदा, दान 3 तरह जा कीअं हूंदा आहिनि भगवान सभु ॿुधाईंदा। भगवान त ॿुधाईंदा, तव्हां बि त ॿुधो जॾहिं वरी, हाँ 6 बजे पढ़ंदासीं त तव्हां ईंदो 6:30 तक ॾाढो ॿुधो। श्री कृष्ण गोविंद।